क़ौमी सलामती जे सलाहकार नासिर जंजवा अफ़गान क़यादत सां मुलाक़ात कई, जंहिंमें गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। क़ौमी सलामती जे सलाहकार नासिर जंजवा जे तर्जुमान पारां जारी कयल बयान मूजिबि नासिर जंजवा अफ़गानिस्तान जे दौरे दौरान अफ़गान सदर अशरफ गनी ऐं चीफ एग्ज़ीक्यूटिव अब्दुल्लाह सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। क़ौमी सलामती जे सलाहकार पंहिंजे मनसब अफ़गान वज़ीर दिफ़ा अफ़गान सिक्योरिटी एजेंसी जे सरबराह सां पिणु मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ातुनि दौरान ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में बहितरी जे मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात दौरान अफ़गान अमन अमल ऐं अफ़गानिस्तान तरफ़ां तालिबान खे पेश कयल अमन मिशन जी कोशिशुनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अफ़गान चीफ एग्ज़ीक्यूटिव अब्दुल्लाह तरफ़ां मुलाक़ात जी तस्वीर बि ट्वीट कई वई, जंहिंमें हुन चयो त ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां इतफ़ाक़ कयो वियो आहे त तालिबान खे पेश कयल नयनि तजवीज़ुनि मां फ़ाइदो हासिलु कयो वेंदो। नासिर जंजवा सां मुलाक़ात दौरान अफ़गान सदर अशरफ गनी वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी खे अफ़गानिस्तान जे दौरे जी दावत ॾींदे माज़ी खे विसारे अॻिते वधण ऐं गॾिजी करे अमन लाइ कमु करण जी आछ कई। संदसि चवणो त माज़ी जो क़ैदी रहण खां बहितर आहे त उन सोच सां पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ कजे त हीअ जंग खटणु न पर ख़तमु करणी आहे ऐं उन लाइ पाकिस्तान संदन मदद करे। नासिर जंजवा अफ़गान सदर जी जंग खे खटण बदिरां ख़तमु करण वारे क़दम खे भलीकार कंदे चयो त गुज़िरियल 40 सालनि खां हुननि सिर्फ़ जंग जो ई माहौल ॾिठो आहे। संदसि चवणो त पाकिस्तान मथां दहशतगर्दी जो इल्ज़ाम मुड़े अकेलो कयो वियो आहे। दुनिया अफ़गानिस्तान जे मामले में पाकिस्तान खे ज़िम्मेवार करार ॾिए पई, जेको ठीकु न आहे। क़ौमी सलामती जे सलाहकार वधीक चयो त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान खे गॾियल मामलनि ते मुआहिदो करणो पवंदो। अफ़गानिस्तान खे घुर्जे त हू पाकिस्तान जो साथ ॾिए, जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि विच में अमन थींदो।